जंहिंजे दिल में मदीने वारे साईं जी मोहब्बत ऐं इश्क ना है न, जंहिंखे जी दिल नथी तड़पे मुस्तफा जे ख़ातिर, इहो मोमिन बि न। कन खोले ॿुधो, ईमान जी निशानी इहा आहे जो उन जे सीने में सोहणे हबीब जी सिक ऐं मोहब्बत हूंदी। हबीबन करीमन फरमायो पंहिंजे सहाबन खे, तव्हांखे मुबारक आहे जो तव्हां मूं ते ईमान आणियो, पर नव मुबारकूं आहिनि उन्हनि खे जेके तव्हां खां पोइ ईंदा, जन मूंखे ॾिठो बि न हूंदो, मूं ते पर पुठी ईमान आणियो, उन्हनि खे नव मुबारक। साहबन चयो उहो कीअं या रसूल अल्लाह? पाण फरमायूं उहे पोइ मुंहिंजा आशिक पैदा थींदा, को घोटकी में, को खानपुर महर में, को डहरकी में, को रहड़की में, उहे मुंहिंजा आशिक पैदा थींदा जो चवंदा त असां पंहिंजा बच्चा कुर्बान कयूं, पंहिंजा माल कुर्बान कयूं, पंहिंजो जिंदू जानियूं कुर्बान कयूं, जेकर हिकु घड़ी मुहम्मद जी ज़ियारत नसीब थी। मुंहिंजी ज़ियारत ऐं मुंहिंजे दीदार जे लाइ रोअंदा तड़पंदा, जॾहिं पंहिंजे अकेला हिन में वेहंदा त उन जे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा, कॾहिं मजलिसुनि में वेहंदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदा त उन जे अखियुनि मां लुड़क वही पवंदा, ऐं दिल जो दिल में दुआऊं वेठा घुरंदा, मौला असांखे मुहम्मद जो दीदार कर। ए मलाइको, उन्हनि खे मुंहिंजी सिक हूंदी, मूंखे बि उन्हनि जी ॾाढी सिक लॻी आहे। ए साहबियो, मूंखे मुंहिंजे उन्हनि आशिकनि जी बि सिक ॾाढी लॻी आहे, चवां थो त मां बि जल्द उन्हनि खे ॾिसां जेकी पर पुठ मूंसां मोहबत रखनि। वदा जे अॼु तुंहिंजी मदीने वारे सां मोहबत आहे त ख़ुदि महबूब बि तोसां मोहबत रखनि था। अल्लाह करे या मोहब्बत सीने में कायम ऐं दायम हुजे, महबूब जे दीदार जी तांघ ऐं तलब हुजे, जो मरूं त मुस्तफा जो मुखड़ो निगाहुनि जे साम्हूं। दुआ इहा घुर त मौला तेसी न मार जाए जैसी महबूब जो दीदार न नसीब। तुंहिंजे दीदार ले मदनी लॻ में लूअ लूअ अंदर लोरी, बिरह बेहाल कयो बेवस, खसे दिल यार बेज़ोरी। ओ सीने में सूर समाया, वधी वण थिया वञा काॾे, विंदुर जी वाट वाजाए, थी घट घर घुमे घोरी। सुभान अल्लाह। ये महबूब जे दीदार जी तलब पुछ बीवी उम्मे सलमा खां। उम्मे सलमा साइण महबूब ते ईमान आंदे, कलमो पढ़ी, हबीबन जो हुकुम मिलियो त हिजरत कयो, मदीने हल, मके खे छॾियो मदीने हल। पोइ पंहिंजा अबाणा वतन छॾियऊं, घर छॾियऊं, बचड़ा छॾियऊं, सभु परदेसी बणिजी हलिया मदीने शरीफ़। बीबी उम्मे सलमा जो मुड़सो हज़रत अबू सलमा, वो मुसलमान थियो, 2 साल मुड़स निकता त असां बि मदीने था वञूं, मुस्तफा जी दीदार ऐं ज़ियारत जे लाइ निकता। जेॾीमहिल घर खां निकता त उम्मे सलमा जा माइट आया, उम्मे सलमा खे वरतऊं त तूं काॾे थी वञी, तोखे असां मदीने न छॾींदासीं। हज़रत अबू सलमा खे ॾाढी मार कुट कयूं त तोखे छा थियो आहे, पंहिंजा बच्चा पंहिंजूं घरवारी वठियूं थो वञी, चई मूंखे मारियो कुटियो पर मां मदीने जो पंध न छॾींदुसि, मदीने ज़रूर वेंदुसि। हज़रत अबू सलमा खे मारियऊं ऐं बीबी उम्मे सलमा खे उन जा पीउ मां वापसि घर ॾे वठी आई। वरी अबू सलमा जा माइट जेके पुटड़ो नंढड़ो सलमा नाले सां, उहो पीउ जे माइटनि, अबू सलमा जे माइटनि बीबी खां फुरे वरितो। बीबी साइण फरमाए थी, बीबी उम्मे सलमा त हाणे हिकु मुस्तफा जी मोहब्बत, ॿियो मुड़स मुंहिंजे खे मारे उन खे जुदा कयूं, ॿियो नंढड़ो बच्चो बि मूंखां छिनी धार कयूं। फरमाए थी मुंहिंजे अबाणो घर
कुशादी हवेली मुखे इए पई लगे जिए का सोड़ी कब्र सामी हुजे रात दी रोआ पई मानी न पई वणे पानी न पियो वणे घर न पियो वणे पानी हवी न पई वणे रात दी रोआ पई त कदे उए ॾियारा थींदा जो मोहम्मद जो दीदार अली कंजसी सारे मक्के जूं सरतियूं सहेलियूं हिक जेड़ियूं गॾु थियूं आहिनि चवनि थियूं ए उम्मे सलमा तोखे छा थी वियो आहे जो तूं राति ॾींहुं रोंदी पई आं चए थी ओ बीबियूं ओ मुंहिंजूं सहेलियूं मूंखे मदीने वारे मीर जी मोहबत लॻी आहे ओ उम्मे सलमा है अपाणो घर छॾे काॾे वेंदी परदेसण थींदी फरमाए थी पुनल जवान आहे ॾिठो हूंद कयो अवां घर बि फिटोड़ी पुनल जवान आहे ॾिठो ओ महल माड़ियूं सभई लुटियो महल माड़ियूं सभई लुटियो लुटियो ज़ेवर ज़रड़ी भेनर कियां विसारे वो मां वेहा अतियूं एड़ो वरुड़ी भेनर कियां विसारे वो मां वेहा ओ पुनल मुंहिंजो आहे पथरो पुनल मुंहिंजो आहे पथरो हे दिलयुनि जो दिल भरुड़ी भेनर कियां विसारे वो मां वेहा मुंहिंजा दोस्तो हिकिड़े ॾियारे ते बीबी उम्मे सलमा अकेली घर मां निकिरी पई 450 मेलनि जो पंधु आहे मको ऐं मदीनो अकेली बीबी उम्मे सलमा निकती आ काॾे पई वञे मदीने शरीफ ॾे छो पई वञे मोहम्मद मुस्तफा जे दीदार करण अकेली प्यादल पंध न साथी न सहारो इश्क अजब शे मोहब्बत अजब शे घर खां निकती आ अॻियों ऋण अची वियो पहाड़ अची विया ओॾी महिल छा पई सॾड़ा करे मुंहिंजे पुनल खे चइजो मुंहिंजी करे पोइ वारी अला मुंहिंजे पिरीअ खे चइजो मुंहिंजी करे पोइ वारी प्यादल आया पंध में बेवारिस वेचारी अला मुंहिंजे पुनल खे चइजो ओ की न वणे बंभोर दियूं इश्क आहे शहज़ोर दियूं की न वणे बंभोर दियूं जिंद गंजेसे खोर दियूं है जिंद गंजेसे खोर दियूं बिंदुर वोड़े सारी अला मुंहिंजे पुनल खे चइजो मुंहिंजी करे पोइ वारी अला मुंहिंजे पिरीअ खे चइजो साले सुञा सख्ती जिंद कंजसे कियां पोखती अला साले सुञा सख्ती तुझे करे या निकती पेर खणी पोइ वारी अला मुंहिंजे पिरीअ खे चइजो मुंहिंजी करे पोइ वारी मुंहिंजे पुनल खे चइजो के चुन जो ॾिसां तॾो जीउ थियो मुंहिंजो जॾो अला के चुन जो ॾिसां तॾो है के चुन जो ॾिसां तॾो जीउ थियो मुंहिंजो जॾो
पंथ परे पार वडो मंज़िल या मारी अला मुझे पिरिया के चजो। अरे दोस्तो ससुई पुनल जे लाइ डूंगर टोरिया हुया, जबल जागिया हुया। मुंहिंजा दोस्तो ससुई वेचारी अपाणो वतन छॾे परदेसियाणी बणजी चे पई पंभोरा बाहर थी मूंखे ई कया सॾ पारो चाणी लॾ लक सवेरा लंघिया। ससुई वेचारी रिणन मेरड़ियूं करे चे पई हा जे मुंहिंजो पुनल मुंहिंजा सॾ ॿुधे हा त मूंखे अकेलो छॾे न वञे हा, पर मुंहिंजे पुनूअ मुंहिंजा सॾ न ॿुधा। ओ दा ओ खोटकी वारा ओ करमाबाद वारा ससुईअ जे पुनूने जा सॾ कोन ॿुधा, पर असांजो पुनल मदीने वारो असांजा सॾ ॿुधे छो। असांजो महबूब असांजा सॾड़ा ॿुधे थो। अदा का दर्द जी दाहत करे ॾिस, को सिक मां महबूब खे सॾ करे त ॾिस त कीअं थी तुंहिंजी दाह घामी वञे। ओ मैनू को जीवेख न छॾवे तुसां भली आंदे हथ लजवे। मैनू को जीवेख न छॾवे मैनू को जीवेख न छॾवे। असां छॾणा तेरा दरना या रसूल अल्लाह तेरे दरवाजे ते मरना। असां छॾणा तेरा दरना तेरे दरवाजे ते मरना। सानू रोज़े हशर दा डरना, साडा तू यो वकील ते जजवे। तुसां भली हा हा दिलड़ी दिनम जतो के या वापस वरण जी नाहे। दिलड़ी दिनम जतो के या रसूल अल्लाह दिलड़ी दिनम जतो के या वापस वरण जी नाहे। सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाहे। सवे दुनिया में सुना बेद हुस्न वारा, सवे दुनिया में सुना बेद हुस्न वारा, पर तोसां मजाल कंहिंखे सिब में बीहण जी नाहे। मिठा महबूब जा सच्चा आशिक बणजी वञो, मुस्तफा जा हुबदार बणजी वञो, पोइ दुनिया रुसे त रुसण ॾे, ताना मिलन त मिलण ॾे, ख़ल्क खिले त खिलण ॾे, पर पंहिंजे यार जो दर न छॾिबो। ओ यारी लगाय में
मदनी नाले ते मेरी आका नाल प्रीत ना तोड़ी ना तोड़ सा ना तोड़न दी रीत ना अल्लाह अल्लाह। मुझा दोस्तों जंहिंखे मदीने वारे साईं जी मोहब्बत मिली वई उनखे दुनिया में मिली आख़िरत में मिली उनजा ॿई जहान मोचारा थी विया जंहिंखे मदीने वारे साईं जी मोहब्बत मिली ओ मिठा दुनिया घुरो था दौलत ऐं माल घुरो था पर रब खां घुरो त मौला मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत जो ज़रो ॾे वो इश्क नबी जो ज़रड़ो नसीब कर हबीबन जी मोहब्बत जी चाशनी चखाए जे मुस्तफा जी मोहब्बत जी हिकड़ी रत्ती मिली वई त ॿई जहाननि जी बादशाही मिली वई। हाय हाय ओ चरियो आया मां मदनीअ जो चरियो आया मां मदनीअ जो चरियो आया शिरक बिदअत संधी वतवा हई मुल्ला त छा थी पियो शिरक बिदअत संधी वतवा हई मुल्ला त छा थी पियो इने वतवा सबब कदहीं न वरणो ना वरियो आया खिले थी खल्क छा थी पियो खिले थी खल्क छा थी पियो नाहे परवाह का कंहिंजी फकत राज़ी रहे राणो फकत राज़ी रहे अरबी जहीं कद में किरियो आया मिठा महबूब जी मोहब्बत मिली वई त तोखे बादशाही नसीब थी वई हली ओ अदा रब खां इहा शइ घुर इहा दुआ घुर त मौला जेसी जियारी मुस्तफा जे मोहब्बत में जियार मौत ॾींहुं त हुजूर जे इश्क वारो मौत नसीब कर चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझा दोस्तों साईं फरमाइन था जॾहिं सिदरतुल मुंतहा ते आयुसि त सतनी आसमाननि जा मलाइक मुझे दीदार जे लाइ इंतजार में बीठा हुया सुभान अल्लाह वाह वाह मुझे महबूब जो शान जंहिंजे लाइ अक्सा में नबीअ मुश्ताक त वरी सिदरा ते मलाइक दीदार जे लाइ मुश्ताक त काब कोसैन जे मकाम ते खुदा भी मुझे महबूब जो मुश्ताक हाँ सुभान अल्लाह जिब्रील बांग चैया महबूब नमाज जो इमाम थी नमाज पढ़ाई सतनी आसमान जा मलाइक मुझे महबूब जा मुक्तदी जमायती बणिया आहिनि मदीने वारो इमामुल मलाइका बणजी मलाइकनि खे नमाज पढ़ाई साईं फरमाइन था मुझे जन्नत ॾेखारी वई मुझे जहन्नम ॾेखारियो वियो मोमिन बाननि जे लाइ जेकी रब नेमतूं जोड़ियूं आहिनि उहे मूं अखियुनि सां ॾिठियूं मुजरिमनि ऐं ॾोहारियुनि जे लाइ जेकी सज़ाऊं ठाहियूं वियूं आहिनि से मुंहिंजे अखियुनि सां मूंखे ॾेखारियूं वियूं
साईं फरमाइनि था हिकिड़ी रत जी नहर पई वहे, बदबूदार गंदो गलीज़ रत वहे पियो, हिकिड़ो माण्हू उन में डुबे पियो, गोता पियो खाए, ॿाहिरि निकिरण जी कोशिश पियो करे त किनारे ते हिकिड़ो फ़रिश्तो बीठो हो, ॻरो पत्थर उन खे मथे में हणे पियो त वरी ॿुॾी पियो वञे, वरी ॿाहिरि निकिरण जी कोशिश करे त वरी मलाइक उन खे पत्थर हणे, वरी उन नहर रत जी में ॿुॾी वञे। मूं पुछो ही केरु माण्हू आहे? या रसूल अल्लाह, ही उहो माण्हू आहे जेको व्याज खाईंदो हुयो, हे व्याजी माण्हू हुयो, अॼु हिन खे इहो अज़ाब थी रहियो आहे। साईं फरमाइनि था हिकिड़ा माण्हू ॾिठमि जेके जकड़िया ज़ंजीरनि में ॿधा ज़मीन ते लेटाया पिया हुया, मलाइकनि जे हथनि में बाहि जा ततल वॾा हथोड़ा वॾाण हुया, बाहि में ततल जे जबल ते हणिजे त जबल पुरसा पुरसा थी वञे, उहे हथोड़ा मलाइकनि जे हथ में हुया, हिकिड़नि माण्हुनि खे उहे हणनि पिया त उन्हनि जो मेजालो मग़ज़ ज़रा ज़रा रेज़ा रेज़ा थी पियो वञे, वरी वो हथोड़ो हटाइनि त वरी मथो सही सलामत थी वञे, वरी मथे में वॾाण हणनि त वरी उन जो मथो ज़रा ज़रा पुरज़ा पुरज़ा थी वञे, इन तरह सां उन्हनि खे अज़ाब थी रहियो हुयो। मूं पुछो ही केर माण्हू आहिनि? चई या रसूल अल्लाह, ही उहे माण्हू आहिनि जेके निमाज़ न पढ़ंदा हुया। मदीने वारे साईं जो फरमान सचो आहे, मुस्तफ़ा साईं जेको ॾिसी आयो सो सचो आहे। हा पुट, केतिरियूं निमाज़ूं छॾियूं अथई, मुसलमान जी निशानी आहे निमाज़, इस्लाम जो थंभो आहे निमाज़, जे निमाज़ छॾे ॾिनी उन इस्लाम जूं दीवारूं केराए छॾियूं, इस्लाम जी तामीर ई केराए छॾी। हा मुसलमान उहो आहे जेको 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो आहे। वो बिठा अच्छी दाढ़ी थी वई थी, अञा तूं निमाज़ पढ़ण न सिखियो, छा ख़ुदा जे अॻियां पेश कोन थींदे? छा इहो अज़ाब तो जेको ॿुधो मदीने वारे साईं ॾिठो ऐं उम्मत खे अचे ॿुधायो, तोखे यकीन आहे इन ॻाल्हि ते या न आहे? हा जे यकीन आहे त अॼु अहद कयो त 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं। मथे हथ खणो, अॼु त बेपारी गॾिजी पढ़ंदासीं। 5 वक़्त निमाज़ शुरू कर, अॼु खां वठी वरी न छॾिजे निमाज़। मस्जिद खे आबाद कर, दाढ़ी बाशरा रखा, वदा ठगी न कर, चोरी न कर, पराओ हक न खा, जिना न कर, शराब न पी, बेहयाई जा कम न कर, अबो अम्मा जेरा थई त उन्हनि जी खिदमत कर, अबे अम्मा जा पेर धो त तुंहिंजे मथां दोज़ख माफ़ थी वञे। हा पीउ जे पेशानी खे चुमी, अमड़ जे पेशानी खे चुमी, रब तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खोले थो छॾे। जंहिं माण्हू ते अबो नाराज़ आहे उन जे लाइ जन्नत जा 8 दर रब बंदि करे छॾे। जंहिं ते जीजल राज़ी आहे उन जे लाइ अल्लाह ताला जन्नत जा 8 दर खोले छॾे। उहा अमड़ जंहिं तोखे पालियो निपायो, वात जा गिरह कढी खाराया, उहो अबो जे कुल्हनि ते खणी लाड सां तोखे पालियो, उन अबे जो तो ते हक़ न आहे? उन पीउ जो तुंहिंजे मथां हक़ न आहे? ओ बिठा जेकॾहिं अबे खे राज़ी कई त रिदा और रब फी रिदल वालिदे व सख्तुर रब फी सख्तिल वालिदे, अल्लाह जो रज़ामंदो पीउ खे राज़ी करण में आहे, अल्लाह जो डमर ऐं कहर पीउ खे नाराज़ करण में आहे। जिते अबो राज़ी आहे उन ते अल्लाह बि राज़ी। अबे अम्मा जी फरमा बरदारी कयो। ओ मुजादा नेक बणजो, सालिह बणजो, पर सालिहनि जी सोबत में वेहंदे त नेकाई न। हां बराबर गंदायूं गदलायूं गुनहगार आहियूं, पर मिठा जे अल्लाह जे दर ते मोटंदे, माफ़ी वठंदे, तौबा ताइब थींदे त अल्लाह जे रहमत में धोखी ॾींदे। हां गुनाहनि जी माफ़ी वठ ऐं अॻिते जे लाइ अमल सालिह कर। गुनाहनि जे माफ़ी जो हिकिड़ो मौक़ो मथों अचे थो पियो, सोनहरी मौक़ो, सोनहरी मौक़ो गुनाहनि जी बख़्शिश माफ़ी जो। ॿुधायां 15 शाबान जी रात, ही माशाअल्लाह जो रजब शरीफ जी 14 आहे, बस हिकिड़ो महीनो विच में। ईंदड़ महीने जी 15 तारीख़ 15 शाबान जी रात थिए थी, जेका तकदीरुनि जे लिख पढ़ जी रात, गुनाहनि जे माफ़ी जी रात आहे, रब खे राज़ी करण जी रात आहे। आउं तोखे दावत अर्ज़ थो रखां, इहा रात दरगाह दिलबराबाद मोरे में अच।
हिकड़ी रात फकीरन सां गॾिजी गुज़ार। हाँ घणी ईदूं पंहिंजे बचन में पंहिंजे घरनि में मल्हायूं अथई, पर हिकड़ी इहा 15 शबान वारी ईद हली फकीरन सां मल्हाईंदासीं। हज़ारें लखें नेक सालिह बाना गॾु थींदा, गॾिजी आधी रात जो सलात तस्बीह जी निमाज़ थींदी, इज्तिमाई दुआ थींदी। उन दुआ में ईअं सम्झो त रहमत जी पालूट थींदी, पालूट। हाँ पोइ उन दुआ में हली शरीक थी पंहिंजे रब जे दर ते माफ़ी वठण वारी इन रात खे इहो सोनहरी मोकियो हथों न विञाए जाए। ओ मिठा नेक थींदे सालिह थींदे सदोरो थींदे अल्लाह तुंहिंजा ॿई जहान आबाद। ओ मिठा ही आस्थानो तव्हांजे फ़ाइदे ऐं तव्हांजे भलाई जे लाइ ठाहियो वियो। हिन जाइ ते ॿियो को बि गर्ज़ न आहे सवाइ मदीने वारे साईं जी खुशनूदी ऐं रज़ा जी। ऐं हिन आस्थाने ते मदीने वारे साईं जी निगाह अथई। ओ मिठा त हिन जाइ जो पंधड़ो कर, इंशा अल्लाह ताला तुंहिंजो रंग बदिलजी वेंदो, गुनाहनि जा रस्ता बंदि थी वेंदा, सोहणे नबी जी सुन्नत ऐं शरीयत जो रस्तो नसीब थी वेंदो। छॾे ॾे मुखालफ़नि खे पंहिंजे हाल ते, अलाह उन्हनि खे बि ख़ुशि करे। समझो था, नेक थियो सालिह थियो सोहणे नबी जा सच्चा आशिक बणिजी वञो, रब तव्हांजा ॿई जहान मोचारा कंदो। इंशा अल्लाह हींअर निमाज़ ज़ोर जी निमाज़ अदा थींदी, उन खां पोइ लंगर थींदो। अल्लाह ताला जल्ल शानो शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब करे। अॼु शाम अॼु शाम जो शर बाज़ार में जलसो आहे, उन में शरीक थियण जे लाइ बि तव्हां सभिनी खे दावत हुजे। अल्लाह ताला जल्ल शानो शाल अमल। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज वारनि जा कर्ज लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। या अल्लाह हिन सारे मजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। या अल्लाह असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, पंहिंजे हबीब जे सदके हिन पूरी जमात जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद